ओम शांति। बसि इहा ई हालत आहे अॼु जे इंसान जी। सभिनी पंहिंजी रिटर्न टिकट त वरिती आहे, पर वञिणो किथे आहे कंहिंखे ख़बर न आहे। इन करे केरु मंदर में ॻोल्हे पियो त को मस्जिद में, को जंगल में त को गुफ़ाउनि में, कोई तीर्थनि में ऐं कोई धन दौलत में। सभु सुख ऐं शांती ॻोल्हे रहिया आहिनि, पर मिले किथे इहा ख़बर न आहे। छो जो असां ग़लति जॻह ते ॻोल्हे रहिया आहियूं। रोज़ु घर जी सफ़ाई त कंदा आहियूं, पर छा मन जी सफ़ाई कई आहे? सॼो ॾींहुं तेज़ ज़िंदगी, तेज़ आवाज़, तेज़ वीचार, पोइ चऊं था शांती छो न आहे मुंहिंजे जीवन में। राजयोग सेखारींदो आहे ॿाहिरि न अंदरि ॾिसो, थोरी देरि शांति वियो, पंहिंजे वीचारनि खे ॾिसो, पंहिंजी सांस वॾा कयो। मां हर कमु शांती सां कंदसि। हीअ शुरूआति आहे राजयोग जी। सुभाणे वरी मन खे संभालींदासीं कीअं, हुन ते ॾिसंदासीं। ओम शांति शांति शांति।